सच जो सॾु इदारती नोट इब्न हयात पंवर। सच पब्लिकेशन जो छपायल ॿियो नंबर किताब सचनि ते सख़्तियूं अव्हां जे आॾो आहे। जेतोणीकि सच जी शुरूआत निमाणी नहठी ऐं कड़ी भासंदी आहे, पर पोइ जॾहिं सच पंहिंजी ओज ऐं अज़मत खे रसंदो आहे, तॾहिं रोशन सिज जीअं हर ऊंदहि हर अंधकार खे हटाए पंहिंजे नूरानी किरणनि सां धरती जे ज़रे ज़रे खे मुनवर करे छॾींदो आहे। असांजी हिन निमाणी कोशिश जो फ़क़ति इहो ई मक़सदु आहे, सच जी हिन मशल सां सिंध जे पोरे ते अबोज अवाम जी दिलनि में हौसले ऐं हिमत जो सुहावो पैदा करियूं ऐं खेनि पंहिंजे दुखदायक ऐं मुसीबत गाॾही ज़िंदगी जो अहसासु सही तौरु ॾियारियूं। अॼु हर इंसान ते इहो ई मुक़दस फ़र्ज़ु आहे त हू ज़ुल्म, ॾाढ ऐं फुरलुट जे जोॻे सिरिश्ते खे निगोसार करण लाइ पंहिंजे तन, मन ऐं धन जी क़ुर्बानी ॾियण में का बि कोताही न करे। काइनात जे सर्जन खां वठी अॼु ताईं इंसान ज़ात पाण मथां इहो ई अज़ीम फ़र्ज़ु पे ॼातो ऐं निभायो आहे। इन्ही खां वधीक इंसान ज़ात जो ॿियो को बि आला कारज थी नथो सघे। सच पब्लिकेशन जा पढ़ंदड़ो, असां ही मशल अव्हां सभिनी जे दिली ताउन ऐं सहारे खे साम्हूं रखंदे ॿारी आहे, छाकाणि त हीअ असां सभिनी जे अंदर जो आवाज़ु आहे, सभिनी मज़लूम दिलनि जी दांह आहे। अचो त सभई मज़लूम गॾिजूं, पंहिंजे अंदर जे आवाज़ ऐं पंहिंजे अखियुनि जे मुशाहिदे खे सच जे सहारे सां अञा वधीक रोशन करियूं। असांजो बुनियादी मक़सदु सिंध जे पोहरत अवाम, हारियुनि, मज़दूरनि ऐं विचोले क्लास खे सुजाॻ करणु आहे, जेके अरसे खां बल्कि ज़माननि खां वठी क़िस्मत, नसीब ऐं ॾंडे जी आड़ में सदाईं ॻहबा ऐं पीसबा रहिया आहिनि, जिन खे कुदरत जे लाज़वाल ऐं अथाह नेमतुनि खां हमेशह महरूम रखियो वियो आहे, जिन खे मौत खां पोइ आख़िरत जी ख़ुशफ़हमियुनि में गुमराह रखी संदन रत ऐं सत सां हर चालाक ऐं ॾाढे मनमानियूं पे कयूं आहिनि। अचो त इन्हनि फ़रेबनि ऐं धोखेबाज़ियुनि ते नएं सिर सोचियूं। सच जा प्यारा पढ़ंदड़ो, ही सरज़मीन असांजी पंहिंजी आहे, हिन जे ज़रे ज़रे ते असांजनि वॾनि जे खून ऐं पघर जा निशान आहिनि। ही सरज़मीन असांखे पंहिंजनि वॾनि खां विरसे में मिलियल मुक़दस अमानत आहे, जेका हिकु ॾींहुं असांखे पंहिंजे पोयर खे हवाले करणी आहे। तंहिं करे उनजे बचाव, बकाव ऐं संदसि अॻूणी हैसियत खे बरक़रार रखण लाइ असांखे का बि ताक़त रोके नथी सघे। सिंध जे अॼोके हालात असांजी पंहिंजी बेइतफ़ाक़ी जे करे आहे। तंहिं करे अचो त गॾिजी पाण में इतिहाद पैदा करियूं। फ़क़ति इहो ई हिकु ज़रियो आहे जंहिं वसीले असां पंहिंजी धरती माउ जी इज़त ऐं आज़ादी खे क़ाइमु रखी सघंदासीं। जिए सिंध सदा जिए। मरतब सच पब्लिकेशन, मीरपुर ख़ास, जनवरी 1968।